स्टेज ते ईंदो ऐं पंहिंजी जगह वठंदो। अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। हाणे त चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومحبوب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر صدق الله العظيم وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين बनाई क्या खुदा ने सोनी सूरत मोहम्मद की थोड़ा बुलंद आवाज़ में चओ सुभान उलमा जे साम्हूं ॻाल्हाइण ॼण सिज खे ॾीओ ॾेखारणु आहे ऐं हिकु नाथ खां थी करे ॿ टे जुमला इन करे चवां थो जीअं यूसुफ अलैहिस्सलाम बाज़ार में विकामियो पिए तॾहिं हिकिड़ी कुराड़ी औरत जेका आहे उहा उन कपा खणियो बीठी हुई कंहिं पुछा कई ए मां तोखे भला यूसुफ अलैहिस्सलाम मिलंदो तेॾी महिल उन कुराड़ी अमड़ चयो मूंखे ख़बर आहे मूंखे यूसुफ मिलंदो कोन पर ख़रीदारनि मंझि पंहिंजो नालो पंहिंजो लिस्ट में नालो लिखाइण आई आहियां मुझे खबर है उलमा वांगुरु बयान न थी सघंदो लेकिन उन्हनि जी लिस्ट में पंहिंजो नालो लिखाए छॾियां ताकि जेसि ताईं आलिम अचनि सुभाणे क़यामत जो ॾींहुं हुजे मन अल्लाह खे इहा अदा पसंदि अची वञे रब चवे हाफ़िज़ सोराब
याद कर शहीदन महर जे अंदर गोठ में जलसो हो कुछ आलिम देर कयो मानो कुछ बोर पे था उते तो मुझे प्यारे नबी जी वाखान कुछ हिन अंदाज में कई हुई बुलंद आवाज से चो सुभान अल्लाह। हे नजर में जमाले हबीबे खुदा उनकी तस्वीर सीने में मौजूद है, जिसने लाकर कलामे इलाही दिया वो मोहम्मद मदीने में मौजूद है। फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, झूम कर रही हैं ये बादे सबा, ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ जैसी खुशबू नबी के पसीने में है। बनाई क्या खुदा ने सोनी सूरत मोहम्मद की, हुए आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। जमाल हुस्न यूसुफ पे फकत आशिक जुलेखा थे, खुदा खुद जिस पे आशिक है वो सूरत है मोहम्मद की। कयामत के दिन जब जन्नत के दरवाजे पे रोकेंगे, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। मुझा मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम मुक़द्दस मां मुझे का आयत पढ़ी, अल्लाह से फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह से फरमायो ओ मुझे सोना नबी मुदो के बिनी जहानन जे लाए रहमत बनाए करे मोकलियो आ। जेकॾहिं कुरान मजीद जी सूरत के खोलींदे सभिनी खां पहिरीं जॾहिं कुरान के खोलींदे तॾहिं तोखे इहा आयत नज़र ईंदी, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि जेको जहाननि जो रब आहे। एॾा वरी अल्लाह से कुरान मजीद जे अंदर फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह से फरमायो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ज़मीन वारनि जे लाइ रब आहियां, तूं ज़मीन वारनि जे लाइ रहमतुल लिल आलमीन ऐं आसमान वारनि जे लाइ रब्बुल आलमीन आहियां। आसमान जो रब आहियां, तूं आसमान जे लाइ रहमत आहीं ऐं सिज चंड तारा कदन जे लाइ रब आहियां, तूं इन्हनि जे लाइ रहमत बणिजी करे आहीं। ए मोहम्मद मुस्तफा ऐं ज़मीन वारनि जे लाइ ऐं ज़मीन वारनि जे लाइ दरियाउनि जे लाइ शाखुनि जे लाइ नहरनि जे लाइ समुंडनि जे लाइ ऐं जबलनि ऐं पहाड़नि जे लाइ रब आहियां। ए मोहम्मद मुस्तफा तूं इन्हनि जे मथां रहमत बणिजी करे आहीं। जेकॾहिं अल्लाह जो नबी न हुजे तूं आऊं न हुजो ही काइनात न हुजे जेकॾहिं मोहम्मद मुस्तफा न हुजे ओ मुंहिंजा मुसलमान भाइयो, अॼु जेकॾहिं तूं हिन जलसे जे अंदरि बीठल आहियां इहा बि मोहम्मद मुस्तफा जे सदके ज़िंदगी मिली अथई। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफा सां मोहब्बत आहे, इन मोहब्बत जे करे अल्लाह जे नबी फरमायो जंहिंजी बि मोहब्बत जे सां हूंदी क़यामत जे ॾींहुं हुन सां गॾु उथंदो। मुंहिंजा मुसलमान भाइयो, अल्लाह तबारक व तआला प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके रहमत बनाए करे मोकलियो, उन जे सदके तूं पैदा थे, उन जे सदके आऊं जिंदा आया, उन जे सदके ही कायनात सही आ। फरमाए अगर दुनिया में ज़ाते मोहम्मद मुस्तफा न होती तो ख्यालों की रंगीन जन्नत न होती, सितारों के दिल फसाने न होते, पहाड़ों में नाज़िक हकीकत न होती, घटाओं की आमद तो सावन के रस्ते, फजाओं में बहकी बगावत न होती, हसीनों पे नूरे मुसर्रत न खिलता, निगाहों में शाने बरबत न होती, और फूलों पे यही रंग फीका सा रहता, नसीमे बहारा में निखत न होती, फकीरों को इरफान हस्ती न मिलता, अता जाहिदों को इबादत न होती, खुदाई में इंसान भी खामोश रहता, वल्लाह किसी की शफाअत न होती अगर दुनिया में ज़ाते मोहम्मद मुस्तफा न होती। तो बुलंद आवाज़ से चलो सुभान अल्लाह। मन तव्हांजो नालो बि उन ख़रीदारनि मंझि लिखिजी पवे, बाक़ी ज़िंदगी तो हुई पंहिंजी फना थियण वारी आहे। पाण खे इहो बावर ऐं तकबर न हुजे त असां अञा जवान आहियूं, मौत अञा कोन ईंदी, असां अञा ज़िंदगी आहियूं, असांखे सिहत मिलियल आहे, मौत वञे देरि आहे। कई जवान पंहिंजे कुलनि ते तव्हां खयां असां खयां, कई नंढा ॿार असां पंहिंजी झोलियुनि जे अंदरि खयां, कई नंढड़ा ॿार हथनि ते खणी कब्रिस्तान ताईं पहुचायोसीं।
पोइ हिकिड़ो ॾींहुं वरी अहिड़ो बि ईंदो पंहिंजे मथां बि मौत अची वेंदी उन मौत खां पहिरीं पहिरीं अल्लाह जी इबादत करे वठ अल्लाह जे रसूल जी इताअत करे वठ ताकि दुनिया भी सुधी दुनिया के अंदर भी अल्लाह कामयाबी दे आखिरत में भी रब कामयाबी दे उम्र वीदी गुजरी हींअर तव्हां जी उम्र जेका आहे न कंहिं शख्स चयो आहे इन पासे ॾिसो जेके भी ईंदा सभु स्टेज ते ईंदा थोरो इन पासे तवज्जो कयो माशाअल्लाह उलमा कराम जॾहिं उम्र हूंदी 5 छॾे छॾींदो मां जी हंज जॾहिं उम्र थींदी 10 पोइ हूंदी रांद रूंद जी रह जॾहिं उम्र थींदी 20 पोइ लज न को लीह जॾहिं उम्र थींदी 30 पोइ राज में हूंदी 20 जॾहिं उम्र थींदी 40 पोइ अकुल थींदी 47 जॾहिं उम्र थींदी 50 पोइ छॾींदो पोइ झलींदो पराया मंजा जॾहिं उम्र थींदी 60 पोइ हथ में खणंदो लठ उम्र थियसि 70 जिंदगी मौत में थी वियसि कतर उम्र थियसि 80 हाणे अकुल खत्म 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 नारे तकबीर उम्र थींदी 80 ऐं उम्र थियसि 90 उनखे केरु कोन चवे उम्र थियसि 100 न को सजण के आसरो न को दुश्मन के भव बहरहाल मुझा जुमला रब्बुल आलमीन कबूल फरमाए एक नारो थी वने नारे तकबीर बुलंद आवाज़ सां भई त बुलंद करे चओ नारे तकबीर